जी बिल्कुल दोस्तों, ज़ोंग सिम ते इंटरनेट बिल्कुल फ्री हली रही है। जेका एक VPN के ज़रिए सिर्फ़ तव्हांखे VPN डाउनलोड करणो आहे ऐं उन में थोड़ी सेटिंग करनी आहे ऐं तव्हांजो इंशाअल्लाह वो VPN कनेक्ट थी वेंदो ऐं तव्हां ज़ोंग ते फ्री नेट हलाए सघो था। दोस्तों तव्हांखे मां ॿुधायां त डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, उन लिंक के ओके करे तव्हां डायरेक्ट हिन वेबसाइट ते वेंदव। जेको मां तव्हांखे इहो ओपन थिए त तव्हांखे ॿुधायां थो। ॿुधाइण खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश, तव्हां सिंधी भाइरनि जे लाइ ऐं महिनत कंदो आहियां, तव्हां महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो। दोस्तों ये वेबसाइट खुली वही है। हेठि तव्हां ॾिसंदव ही तव्हांखे कुझु फाइलां नज़र ईंदियूं। 8 फाइलां आहिनि ऐं पहिरीं गेट यूर फाइल लिखियलु आहे। इहा VPN जी फाइल आहे ऐं हेठियूं तव्हांखे 8 फाइलियूं जेकियूं आहिनि डाउनलोड करणियूं आहिनि। वारे वारे सां हिकु तव्हां फाइल खे हणंदव, डाउनलोड कंदव, आसानी सां ही डाउनलोड जो हेठां ॾिसो ऑप्शन अची वई, डाउनलोड थी विया। वरी वापसि वेंदव, वरी ॿियो भेरो तव्हां वरी ॿी लिंक जेका आहे उहा तव्हां डाउनलोड कंदव। तव्हांखे मां सही तरह सां सम्झायां थो। असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त इन मां को न को दोस्त फ़ाइदो वठे। ॿिए नंबर वारी बि फाइल असां ईअं ई इन खे डाउनलोड कंदासीं। ईअं ई इन ई तरीक़े सां तव्हांखे 8 ई फाइलां डाउनलोड कंदव जेके तव्हांजे मेमोरी में सेव थी वेंदियूं। थोरो असां वीडियो खे हिते बंदि कयूं था, जीअं 8 ई मां वीडियो डाउनलोड करे छॾियां। बिल्कुलु मां 8 ई फाइलां डाउनलोड करे छॾियूं आहिनि। हाणे मथीं जेकी लिखियलु आहे गेट यूअर फाइल, इन खे तव्हां वेंदव, डायरेक्ट तव्हां प्ले स्टोर ते हलिया वेंदा। प्ले स्टोर ते वञी करे तव्हांखे हिन सॉफ्टवेयर खे डाउनलोड करणो आहे। अनलिमिटेड इंटरनेट हले थी। तव्हां बिल्कुलु यकीन सां हिन खे तव्हां आज़माए ॾिसो। जीअं ई डाउनलोड थिए थी त मां तव्हांखे ॿुधायां थो। ऐं ॿियो बि ॻाल्हि दोस्तनि खे ॿुधायूं त असां जैज़ ते इंटरनेट फ्री हलाए रहिया आहियूं। हीअ जेको मां हींअर नेट हले थी मुंहिंजी, इहा जैज़ सिम ते हले पई। को बि मुंहिंजो पैकेज न आहे, का बि मुंहिंजो बैलेंस न आहे। ही VPN जे ज़रिए मां इहा नेट हले पई, जेका ही उन सां ई मूं सॉफ्टवेयर बि जेको तव्हांजे आडो जेको आहे डाउनलोड कयां थो। चैनल के सब्सक्राइब ज़रूरु कजो दोस्तों, तव्हांजी असांखे मदद जी ज़रूरत आहे। तव्हांजो को नुक़सानु नाहे, असांजी वॾी मदद थी वेंदी। जीअं ई ओपन थिए थो त तव्हांखे अॻिते बसि हिकिड़ी नंढड़ी सेटिंग करणी हूंदी आहे, ॿियो को मसइलो ई न आहे। थोरो इन इंतज़ारु करायो आहे, शायदि। अच्छा ओपन थी वियो, अनइंस्टॉल थी वियो, ओपन कंदासीं। तव्हांखे हिन जा ओपन करण वक़्तु तव्हां वटि कुझु MB हुजनि या ॿियो को बि VPN तव्हां वटि ते कुझु मिंटनि लाइ कनेक्ट हुजे, वाईफाई हुजे या कुझु MB हुजनि, छो जिन खे थोरो असां हिते ई अपडेट कंदासीं। अपडेट जो हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे, पहिरीं तव्हां हिन खे येस कंदा, मथे टिक जो निशान आहे, इन खे ओके कंदा त इहो ओके थी वेंदो, हीअं नज़र ईंदो। हिन खे तव्हां ख़तमु कंदा, ठीकु आहे, हीअं अची वेंदो। तव्हांखे हाणे ॿियो कमु करिणो आहे इहो ई। तव्हां जेको आहे त मथे ठीकु आहे, मां हिन वक़्तु हाणे ज़ोंग ते जेको आहे त हलायां थो। पहिरीं जैज़ ते हले पई, हींअर असां ज़ोंग ते हिन जी डेटा ऑन कंदासीं। मथे ॾिसंदव कुंड में लिखियलु आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट, वरी ॿिए नंबर ते ईंदव इम्पोर्ट कन्फिग, उहो इन खे तव्हां ओके कंदव। हेठें ऑप्शन वारे खे डायरेक्ट तव्हां फाइलनि में वेंदव, जेके असां फाइलां डाउनलोड कयूं हुआसीं 8, ही डाउनलोड में खाने में पियूं। मां हिननि मां का बि हिकु खणंदुसि।
अच्छा, ये 8 फाइल इन जे करे ने कंहिं मोबाइल में कहिड़ी कमु कंदी, कंहिं मोबाइल में कहिड़ी फाइल कमु कंदी। मां इन्हनि मां इहा हिकिड़ी फाइल खणा थो, इहा बसि ओके करे ऐं असांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु स्टार्ट वारे बटण खे हणिणो आहे। स्टार्ट वारे बटण खणंदासीं, ओके वारो ऑप्शन ईंदो, इनखे वरी ॿीहर ओके करे असां हे ॾिसंदासीं कनेक्ट ते स्टार्ट थी वियो आहे। कुछ ही सेकंडनि में दोस्तों, का भी देर ना है, कोई भी परेशानी ना है, आसानी सां ही कनेक्ट थी वियो असां वटि, बिल्कुलु आसानी सां। हाणे असां जेका बि शइ फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे, का बि शइ तव्हां हलाए सघो था। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त कमेंट में ज़रूरु असांजी रहनुमाई कजो। महिरबानी सभिनी दोस्तनि जी।